बुकेराज शरीफ थाणे जी हद में ॾींहं ॾिठे 3 नामालूम हथियारबंदनि खोखर ॻोठ वेझो मिठू भील खां हथियारनि जे ज़ोर ते 2022 मॉडल जी यूनिक मोटरसाइकिल मोबाइल ऐं रोक रक़म फुर करे फरार थी विया। ख़बर मूजिब बुकेराज शरीफ थाणे जी हद खोखर ॻोठ वेझो ॾींहं ॾिठे जो 3 नामालूम हथियारबंदनि पारां मिठू भील खां हथियारनि जे ज़ोर ते मोटरसाइकिल रोके मारकुट करण बाद 2022 यूनिक मोटरसाइकिल मोबाइल फोन फुर करे फरार थी विया। जॾहिं त ॻोठाणनि चोरनि जो पीछो कंदे झड़ मोरी पहुता फोरू हथ न आया। वाक़े जी एनसी बुकेराज शरीफ थाणे ते दाख़िल कई वई, जॾहिं त पुलिस वाक़े वारे हंधि पहुची खाना पूरी करे वापसि रवाना थी वई। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।